दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां अमजद रंगेजो ऐं मां तव्हांखे अॼु इहो ॿुधाईंदुसि त कंहिं बि तस्वीर जो बैकग्राउंड असां बग़ैर कंहिं महिनत बग़ैर कंहिं टाइम जे कीअं असां कटियूं। हूअं त असां एडोब फोटोशॉप ते कटींदा आहियूं, उन में काफ़ी टाइम लॻंदो आहे ऐं असांखे काफ़ी सारा दोस्त मैसेज कंदा हुया फेसबुक ते त असांखे अहिड़ो को सवलो तरीक़ो ॿुधायो जंहिंसां असां तस्वीर जो बैकग्राउंड जल्दी ऐं आसानी सां कटियूं। दोस्तों हाणे असां तव्हां लाइ उहा शइ खणी आया आहियूं त तव्हां हुनजो बैकग्राउंड कीअं कटींदव ऐं जल्दी टाइम बि तव्हांजो बचंदो। त उन लाइ सभिनी खां पहिरियों तव्हांखे दोस्तो पंहिंजो ब्राउज़र खोलणो पवंदो। ब्राउज़र खोले तव्हां लिखंदव मथे गूगल तव्हां लिखियो, उन में तव्हांखे लिखणो आहे बोनाज़ा बोनाज़ा बैकग्राउंड बर्नर। हीअ ॾिसो पहिरियों लिंक आहे, पहिरियों लिंक खोलियो, इहा वेबसाइट खुली वेंदी। इन वेबसाइट में तव्हां वटि ऑप्शन ईंदो हिकिड़ो चूज़ फाइल, उते तव्हां उहा फाइल चूज़ कंदव जंहिंजो तव्हांखे बैकग्राउंड हटाइणो आहे। हीअ लिखियलु आहे चूज़ फाइल। हाणे हितां तव्हां फाइल चूज़ कंदव जंहिंजो तव्हांखे बैकग्राउंड हटाइणो आहे। चलो मां हीअ तस्वीर खणां थो। दोस्तों हीअ तस्वीर हाणे अपलोड ते लॻी वई आहे। हीअ जीअं अपलोड पूरी थींदी त असां वटि साम्हूं 3-4 सैंपल अची वेंदा जंहिंजी कटिंग थियल हूंदी। पोइ असांखे जहिड़ो सम्झ में आयो असां उहा फाइल खणी सेव कंदासीं पाण वटि। दोस्तों तव्हां ॾिठो त हीअ अची वियूं, हिन जी कटिंग थियल आहे, हिन जी कटिंग थियल आहे, हिन जी कटिंग बि थियल आहे, पर असांखे कहिड़ी खणणी आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। हिन जी कटिंग थियल आहे पर हिन में काफ़ी शयूं रहियल आहिनि साइडुनि खां। हिन जी कटिंग बि थियल आहे, रहियल आहिनि काफ़ी शयूं। हिन जी कटिंग बिल्कुलु साफ़ थियल आहे। त दोस्तों असां हीअ तस्वीर सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करे उन खां पोइ चए थो लॉगिन टू डाउनलोड करण खां पहिरियों असांखे को बि अकाउंट लॉगिन करणो पवंदो। लॉगिन में ज़रूरी न आहे त असां हीअ फॉर्म फिल कयूं, पर असां फेसबुक भी खोले सघूं था, गूगल भी खोले सघूं था, कंहिं सां बि कनेक्ट करे सघूं था। मां फेसबुक खोलियो। फेसबुक कनेक्ट करण खां बाद अची वियो डाउनलोड। हाणे पुछे थो तव्हां कहिड़ी फाइल डाउनलोड कंदव, जेपीजी कंदव या पीएनजी कंदव। दोस्तों हितां असांखे पीएनजी फाइल डाउनलोड करणी आहे, छो त पीएनजी फाइल ऐं जेपीजी फाइल में फ़र्क़ु मां तव्हांखे ॿुधायां त छा आहे। हिन ॿिन्ही फॉर्मेट में फ़र्क़ु इहो आहे त जेकॾहिं तव्हां जेपीजी फाइल खणंदव ऐं इहा तस्वीर तव्हां एडोब में खणी वेंदव त हिन जी साॻी महिनत तव्हांखे करणी पवंदी, बैकग्राउंड तव्हांखे वरी हटाइणो पवंदो। जेकॾहिं तव्हां पीएनजी खणंदव त तव्हांखे हिन जो बैकग्राउंड हटाइणो न पवंदो, छो जो बैकग्राउंड तव्हां हिते हटाए छॾियो आहे। एडोब में बि तव्हांखे हटियल ई मिलंदो। त दोस्तों मां हीअ पीएनजी फाइल डाउनलोड कई आहे, उन खां पोइ जेपीजी फाइल बि मां डाउनलोड कयां थो ऐं मां तव्हांखे वरी एडोब में बि हिन जे बारे में थोरो ॿुधाईंदुसि। हाणे असां खोलींदासीं एडोब में। हाणे असां इहा पीएनजी फाइल बि खणंदासीं, उन खां पोइ जेपीजी फाइल बि असां खणंदासीं त तव्हांखे ख़बर पवंदी त हिन ॿिन्ही में फ़र्क़ु छा आहे ऐं वाज़े अची वेंदो। दोस्तों हीअ जेपीजी फाइल आहे, हिकिड़ी मां हीअ खई, हे बि जेपीजी आहे, हे पीएनजी आहे। दोस्तों मां हिकिड़ी पीएनजी फाइल खणां थो, हिकिड़ी जेपीजी फाइल खणां थो। दोस्तों ॾिसो त हिन जी कटिंग थियल आहे, हिन जी कटिंग न आहे थियल। हीअ पीएनजी फाइल आहे। हाणे मां का बि सीनरी खणंदुमि ऐं उन सीनरी ते हिनखे तस्वीर खे हणंदुमि।
दोस्तों तव्हां ॾिठो त हिन जी कटिंग थी पई आहे, असांखे वरी महिनत न करणी पवंदी। पर जेकॾहिं असां जेपीजी फाइल कॉपी करे उतां डाउनलोड करे अची हिते खणी अची कमु कयूं आहे त साॻी असांखे महिनत करणी पवे। ॾिसो त हिन जो बैकग्राउंड कटियल न आहे, पर हिन जो बैकग्राउंड हाणे बि कटणु आसान आहे। एडोब फोटोशॉप में बि जेकॾहिं असां हिनखे हिन टूल जो इस्तेमालु कंदासीं त हिन बैकग्राउंड कटण में बि असांखे टाइम न लॻंदो, कटिजी वियो। पर वरी बि असां छो ईअं कयूं, असां त हुतां कटे आया आहियूं त पोइ असां हू ई फाइल छो न इस्तेमालु कयूं। दोस्तों तव्हां ॾिठो त असां छा कयो, हाणे तव्हां बि इहो ई कमु बिल्कुलु आसानी सां करे सघो था। उन सां गॾोगॾु ॾींदा आहियूं ज़ंगीदो खे इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।